Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूंसां मुंहुं मिलियल भौरड़ाईअ में बहाल कया। अस्सलाम वालेकुम सामाइन, कहिड़ा हाल अहवाल आहिनि? नाज़रीन ख़ुशि आहियो? तबियत सही आहे जी। प्रोग्राम अॼु जी शख़्सियत KIT न्यूज़ जे लाइव स्टूडियो में प्रोग्राम अॼु जी शख़्सियत साण करे मां अवांजो पंहिंजो मेज़बान GM कांदड़ो अवांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, दरअसल असांजो जेको प्रोग्राम अॼु जी शख़्सियत आहे उन प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में कंहिं अहिड़ी शख़्सियत खे असां दावत ॾींदा आहियूं, तव्हां सां कचहरी कराईंदा आहियूं, उन सां गुफ़्तगू कंदा आहियूं जो बिल्कुलु तमामु लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियो। अॼु जेका शख़्सियत असांजे हिन KIT न्यूज़ जे लाइव स्टूडियो में मौजूदु आहे उहा शख़्सियत हिकु नाले वारी शख़्सियत आहे ऐं उहा पंहिंजो तमामु घणी पंहिंजी ज़िंदगीअ में महिनत कई ऐं हींअर जेको आहे उहो शख़्सियत जेका आहे उहा सऊदी अरब जिदे में रही आहे ऐं उन सां असां गुफ़्तगू कंदासीं ऐं उनजो मां नालो ॿुधायां थो, वधीक उहो तारीफ़ माण कराईंदो। एहसान मंगी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल अहवाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशि आहियो? खैर खैरियत लगी। अहलन सहलन मरहबा। केर हाल है? इहो इन जे करे था चऊं असां तव्हांखे जो तव्हां सऊदी अरब में रहो था पिया, जी जी, पोइ इन जे करे सो तव्हांखे असां पंहिंजे KIT न्यूज़ जे लाइव स्टूडियो प्रोग्राम जे शख़्सियत में तव्हांखे असां भलीकार चऊं था, वेलकम चऊं था। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजे क़ीमती जेको वक़्तु कढी असांजे हिन लाइव स्टूडियो में आया, तव्हांजी वॾी महिरबानी। अगेन तव्हां असांजे नाज़रीन खे जेको आहे पंहिंजो थोरो मुख़्तसिर तारीफ़ ॿुधायो बचपन खां वठी, पोइ अॻिते गुफ़्तगू खे असां जारी रखूं। जी साईं, जो नालो एहसान अली जी, पाए कास्ट मंगी जी, ते असांजी पैदाइश डिस्ट्रिक्ट शिकारपुर, जी जी, ॻोठ गाए जा, अच्छा, तालगो गढ़ी यासीन 1974 में पैदाइश थिया। जी जी, उन खां बाद में पंहिंजे ॻोठ में ई 5 दर्जा पास कयासीं, माना गाहे जा में। जी जी, बाद में 6 खां वठी 10th ताईं मदेजी में असां 10th मदेजी में पास कईसीं। इन खां बाद में फर्स्ट ईयर इंटर मदेजी माना तव्हांजे ॻोठ खां घणो मुफ़ासिले? 7 किलोमीटर। अच्छा, 7 किलोमीटर। जी, 7 किलोमीटर ते आहे। जी, पोइ फर्स्ट ईयर इंटर असां वरी लाड़काना डिग्री कॉलेज जी जी, में कईसीं। फर्स्ट ईयर इंटर उते पास कईसीं। BA भी असां जेका आहे असां लाड़काना में पास कईसीं। बाद में असां उते ॻोठ में हूंदासीं। जी जी, 15 साल थी विया। बाद में असां हिते आयासीं कंदरा में। अच्छा, कंदरा में बि तव्हांजे अॻियूं कमु हुयो असांजो। पोइ हालातनि जे हिसाब सां असां जेको आहे सो 2017 में सऊदी अरब वियासीं। जी, अल्हम्दुलिल्लाह उते कमु सुठो हले पियो। हिते नौकिरी वग़ैरह जॉब तव्हांखे कोशिशि न कई या मिली न? बसि हाणे इहो पाकिस्तान जा हालात जेके लॻा पिया आहिनि, पढ़ियल कयल हुयासीं पर ड्यूटी कोन मिली। पोइ बचण जे करे पंहिंजी रोज़ी कंदा रहियासीं हिते जेका बि हुई। हींअर असां जेको राष्ट्रपति सऊदी अरब जिद्दा में आहियूं। अल्हम्दुलिल्लाह उमिरा बि नसीब थियनि पिया, पंहिंजो कमुकार बि सही हले पियो। अच्छा, भला हितां जो तव्हां सफ़र करे सऊदी अरब पहुतव त इन में का तकलीफ़ का मुश्किलात तव्हांखे पेश आई? न न, अच्छा, मुश्किलात काई बि न आई। बसि हिते पाकिस्तान जे हिसाब सां थोरियूं जेके मुश्किलातूं आहिनि सफ़र जूं, जी जी, बाक़ी जेका सऊदीअ में पहुतासीं त पोइ बाद में असांजी मुश्किलातूं कोन हुयूं। अच्छा, जीअं तव्हां उते पहुतव त तव्हांजो जेको चवंदा आहिनि एगामो या वीज़ा आहे उहो त आज़ादु हुई या कंहिंसां तव्हां? न साईं, असां कफ़ाले में हुयासीं। जी, जीअं असां हुते लथासीं त असांजो कफ़ील असांजे इंतज़ार में हुया। जी जी, इश्तिहार ठाहियो, उन ते जेको आहे नालो लिखियलु हुयो, असां हुन सां मिलियासीं। जी जी, बस में बाद में गाॾीअ ते विहारे करे वठी विया असांखे। जी जी, अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी जॻह ते उते पुॼायूं। पोइ हाणे तव्हां कुझु अरबी वग़ैरह त जेको आहे
बसि अलहमदिल्ला 4 साल थिया आहिनि कुझु मिड़ई मालूम थी वियो आहे बाक़ी स्टार्टिंग में कुझु तकलीफ़ अच्छा। ज़बान जी बि आई जी जी ॿोलीअ जी पोइ तव्हांजो ड्राइविंग हींअर करे रहिया आहियो जी जी अच्छा पोइ ड्राइविंग जो कयो त तव्हांखे रस्तनि जी ख़बर कीअं पई त हे रस्तो आहे काॾे थो वञे कीअं थो वञे जॾहिं त तव्हां सफ़ा नवां थी वियो जी असांजो ईअं आहे त उतां जे बि मर्दनि खे बि एतिरी रस्तनि जी ख़बर न हूंदी आहे जेतिरी औरतुनि खे हूंदी आहे अच्छा अच्छा जी बाक़ी जेको आहे पोइ असां सां जेका बि फैमिली हूंदी आहे उहा असांखे पंहिंजो पाण ॿुधाईंदी आहे जी जी अच्छा हा यमीन येसार रो गुदाम शोया वर यानी इहो जेको आहे सो उन्हनि जी ज़बान में त सॼे हथ ते हलो खॿे ते हलो या थोरो अॻिते हलो थोरो पोइ ते आहे जी जी इहे तर्जुमो कंदा हलो असांखे ख़बर नथी पएव पोइ इन हिसाब सां इहा जेको आहे सो अॻियां यू टर्न अथव यू टर्न वठो जी जी पोइ सॼो असांखे उहे गाइड कंदा पोइ यानी कुझु टाइम में उहे जायूं बि यादि कयूंसीं त हिन जॻहियुनि ते वञनि था इहे जीअं हॉस्पिटल खे चवंदा आहिनि मुस्तशफ़ा अच्छा हा ऐं यानी त हिन मुस्तशफ़ा में हलो यानी हिन जॻह ते हलो पोइ असांखे कुझु हाणे त यानी माशाल्लाह यादि थी विया आहिनि जी जी कंहिं मॉल ते हलंदा यास्मीन मॉल आहे अज़ीज़ मॉल आहे वॾा मॉल आहिनि रेड सी मॉल आहे अच्छा इहो सही आहे तव्हांखे माना हाली त उहो ॾसनि पिया त हेॾे हलणो आहे इहे करिणो आहे अच्छा इन में उतां जो जेको उसूल आहे रोड जो ट्रैफ़िक जो उहो कीअं आहे तव्हांजो साईं ट्रैफ़िक जो रूट में जेको बि आहे उहो हितां खां वधीक बहितर आहे अच्छा हा पंहिंजे कानून सां आहे कानून सां हलणो आहे बेल्ट आहे गाॾीअ में उहो बिल्कुलु ॿधिणो आहे जेकॾहिं न त उनखे गिरामो चवंदा आहिनि जंहिंखे असां चऊं त जुर्मानो दंड उहो जंहिं बि रस्ते जी यानी त उते चवंदा आहिनि तरीक़ असांजो रस्तो हो तरीक़ उन जेका बि स्पीड आहे असांखे उन सां ई हलणो आहे जेकॾहिं असां उन खां थोरो बि अॻिते वियासीं वधीक स्पीड में वेंदासीं त असां ते गिरामो अची वेंदो अच्छा अच्छा भला इहो तव्हांजो उते रहो पिया त पोइ तव्हांखे पंहिंजा पाड़े जा अज़ीज़ इहे यादि अचनि पिया इहे ॻाल्हियूं पुछंदव ईअं हाणे थी त पंहिंजो मुल्क पंहिंजो आहे पंहिंजा अज़ीज़ पंहिंजा घर जा बच्चा हाणे कीअं न यादि ईंदा असांखे इन्हनि ते घणी तकलीफ़ इहा ई आहे हा बाक़ी हाणे सुठो मुल्क आहे सुठी राइश आहे सुठे हिसाब सां बाक़ी हाणे इहे ई शयूं तंग कनि थियूं अच्छा अञा बि कंदियूं आहिनि अच्छा अच्छा हा उहो बि हाणे जीअं असां वेंदासीं 2 महीना खनि असां थोरी परेशान गुज़ारींदासीं गुज़ारींदासीं बाद में जेको आहे उहो सेट थी रूटीन में अची वेंदो ठही वेंदो लाइन मिली वई हाणे बाक़ी न त हाणे तव्हां जेको आहे सो मोकल ते आया आहियो त घणा ॾींहं मोकल आहे तव्हांखे असांखे हिन वक़्तु 2.5 महीना मोकल आहे जी जी इंशाअल्लाह जेको आहे सो डिसंबर में मुंहिंजी फ्लाइट आहे भला मोकल हीअं वधाए सघो था एमरजेंसीअ में अच्छा एमरजेंसी आहे हा छा आहे करे उन लाइ वरी थोरो जेको आहे सो इहो थींदो आहे फ्लाइट जी टिकट निकितल आहे वरी उहा जेका सो पोइ हिते कराइणी पवंदी अच्छा उहा भला उहा रक़म त साॻी हूंदी या रक़म कटिबी आहे वरी हुन में पोइ कराइण में या न रक़म उहा ई साॻी रक़म साॻी हूंदी बाक़ी सिर्फ़ु डेट पोइ कराइणी हा ॿियो त वरी असांजो जेको उतां असांजी मोकल लॻंदी आहे जी जी उनखे चवंदा आहिनि ख़ुरूज उहिदा जी जी पोइ उहा असांजे कफ़ीले में हूंदी आहे वरी उहा बि जॾहिं हू वधाईंदो बाद में जेकॾहिं न वधाईंदो त असांजी जेका आहे असां एगाम ख़तमु थी वेंदो अच्छा अच्छा ऐं कफ़ील सां तव्हांजा कीअं ताक़ा सही बाक़ाइदे अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त सुठी फैमिली आहे अच्छा तमामु घणी ख़्यालु कंदा आहिनि असां बि उन्हनि जो ख़्यालु कंदा आहियूं तमामु सुठी फैमिली आहे एहसान मंगी साहब तव्हां असांजे नाज़रीन खे इहो ॿुधायो त जेको तव्हां उते रहो था पिया त उहो तव्हांजो टाइम पास कीअं थो थिए पियो टाइम अल्हम्दुलिल्लाह सही थो पास थिए जी जी बाक़ी जेको आहे उते घणो मोबाइल ते टाइम पास कयो वेंदो आहे अच्छा जी अच्छा इन खां सवाइ पोइ तव्हां उमिरो करण में केतिरी आसानी थिए थी उते उमिरो करणु वञो था या केतिरे अरसे में कयो था या साल में कयो था 6 महीननि में कयो था इहो थोरो असांजे नाज़रीन खे ॿुधायो जी पहिरियां साईं असां जेको आहे सो उमिरो जिद्दा खां मको पाक 85 किलोमीटर जी जी पोइ उन लाइ असांखे कफ़ील खे ॿुधाइणो पवंदो असां वञूं था जॾहिं बि चवंदासीं असां वञी सघूं था उमिरो करे सघूं उमिरो करे ईंदासीं पर हाणे जेको आहे कोरोना जा हालात अची विया जी जी इन खां पोइ बाद में जेको आहे सो मोकल त उन्हनि जो मसइलो न हुयो पर जेको इहे हालात अची विया त उहे हिकिड़े सॉफ्टवेयर आहे तवकल न जी जी
पोइ असांखे उन खां इजाज़त वठणी पवंदी आहे जी जी त जेको आहे सो हाणे असांखे यानी जीअं उते जेको रेशो हूंदो आहे माण्हुनि जो घणा न हुजनि उन जे हिसाब सां जीअं यानी उन हिसाब में माण्हू पूरा हुजनि पोइ उन उहा तारीख़ असांखे मिली वेंदी आहे पोइ असां उन ते हलिया वेंदा आहियूं। अच्छा सऊदी अरब में वारा जेको हे करोना जो जेको माहौल हुयो त उते कीअं सिस्टम हो, कीअं पोज़ीशन हुई, सख़्ती हुई, नरमी हुई, पाबंदी हुई? बिल्कुलु पाबंदी हुई, जी जी पंहिंजे कानून सां वाबस्ता हूंदा हुआसीं जी जी ऐं उतां जो कॾहिं बि कंहिंखे बि तंग न कंदा हुआ। अच्छा बाक़ी कानून जी पासदारी असां बि कंदा हुआसीं, केरु बि हूंदो कानून जी पासदारी कंदा। अच्छा उतां जो जेको कारोबार हुयो उहो कारोबार जेको थिए पियो उहो बंदि पिया कराइनि या न सही उन जी टाइमिंग रखियल हुई, जीअं मसलन जी ॻाल्हि आहे सुबुह खां वठी 6 बजे खां वठी शाम जो 5 बजे ताईं खुलिया रहंदी हुई जी जी पर बाद में बंदि बिल्कुलु क्लोज़ त क्लोज़। अच्छा अच्छा जी बस जेको टाइमिंग ॾिनल हूंदो त उन ते फिक्स पाबंदी हूंदा, हर को बिल्कुलु पाबंद। जेकॾहिं हाणे बि जीअं असांजो वरी पाकिस्तान मुल्क आहे यानी आज़ान ईंदो आहे त काई बि ख़बर न पवंदी आहे त आज़ान थो अचे ॻाल्हाइण न रहंदो आहे, उते इहा शइ हूंदी आहे आज़ान आयो बिल्कुलु दुकानदारी बंदि थी वेंदी आहे, हर शइ बंदि थी वेंदी आहे, पेट्रोल पंपनि ताईं बंदि थी वेंदा आहिनि, वक़फ़ो थी वेंदो आहे, वक़फ़ो नमाज़ ख़तमु थींदी जी जी नमाज़ खां बाद में वरी जेको आहे सो कमु शुरू थी वेंदो आहे। भला रेडियो नेटवर्क रोड़ी जेको आहे तव्हां उते ॿुधंदा आहियो सऊदी अरब में? जी जी तमामु घणो ॿुधंदा आहियूं, तव्हांखे बि ख़बर आहे। जी जी रेडियो नेटवर्क रोड़ी ॿुधो, वरी पंहिंजा नाला, वरी तव्हां मौसीक़ी ॿुधो, सिंधी मौसीक़ी तव्हांखे कीअं पई लॻे, कीअं महसूसु? हाणे हुते पंहिंजो असां सिंधी ॿोली ॿुधूं, उहे पंहिंजे दोस्त असांजा हुते ॼण ईअं सम्झंदा आहियूं असांजे साम्हूं वेठा आहिनि, असां ॾाढो सुकूनु मिलंदो आहे, पंहिंजो माहौल ॼण तव्हांखे जुड़ी पियो वञे। रेडियो नेटवर्क ते बि तव्हां ॾाढो तमामु घणो जेको आहे ॿुधंदा आहियो टाइमिंग सां रोज़ानो। अच्छा भला हाणे असांजे जेके नाज़रीन आहिनि उनखे तव्हां हाणे प्रोग्राम जी शख़्सियत जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुची रहियो आहे, असांजे नाज़रीन खे तव्हां जेको आहे को पैगाम ॾियणु चाहियो या इन पैगाम खां पहिरियों अञा मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवालु आहे त जेकॾहिं असांजे पंहिंजे देशवासी वतनवासी जेकॾहिं उन अचणु चाहिनि त उन्हनि खे तव्हां कहिड़ी सलाह ॾींदो? साईं पहिरीं ॻाल्हि असां इहा चवंदासीं त इंसान खे पढ़ाई करणु खपे, जी पंहिंजो पढ़णु खपे पंहिंजे टाइम ताईं जेतिरो बि पढ़ी सघे। जी बाद में इहा शइ आहे त महिनत कॾहिं बि जी जी रायगा न वेंदी आहे, महिनत कंदो रहे, कहिड़ी शइ बि आहे पंहिंजी उमेद पोइ ते न करे, जी जी उमेद खे यानी इनशाला काई बि उमेद रखिबी आहे त उहा इनशाला अलाह सां पाक पूरी कंदो आहे। जी जी उहा उमेदुनि ते माण्हू क़ाइमु रहे, इनशाला अलाह साईं भली कंदो आहे। रोज़गार सां या इन्हनि सां जेको बि शइ आहे महिनत माण्हू करे। बिल्कुलु इहो त तव्हांजी सुठी ॻाल्हि आहे, पर जे ओॾे अचणु चाहे थो त उन्हनि खे तव्हां दोस्तनि खे कहिड़ी सलाह ॾींदो त अचनि न अचनि, तकलीफ़ आहे सहूलियत आहे, या इन जे हवाले सां दोस्तनि खे तव्हां कोई सलाह ॾियो? साईं असां इहो चवंदासीं त कहिड़ी बि शइ हूंदी आहे जी उन में पहिरियां थोरी तकलीफ़ ईंदी आहे, जी जी पोइ रोज़ीअ मालिक अलाह इनशाला त बहितर आहे, सुठी ॻाल्हि आहे, उते अचणु बहितर आहे। अच्छा जेके हितां जा माहौलियात आहिनि हिन वक़्तु रोज़गार जे हिसाब सां उते हिन वक़्तु बि असांखे जेका ख़बर पए थी त 7.5 लख पाकिस्तानी रहनि था। सुठा जी 7.5 लख जॾहिं हितां जा इहे जेके क़ानूनी तरह जेके अलहदा आहिनि उहे अलहदा था ॿुधूं अञा, जी जी बाक़ी क़ानूनी तरह 7.5 लख आवाम उते रहे थो। अल्हम्दुलिल्लाह रोज़ी सुठी आहे ऐं निकिरी वञनि त सुठी ॻाल्हि आहे। जी प्रोग्राम जे शख़्सियत जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुची रहियो आहे। तव्हां असांजे KIT न्यूज़ जे लाइव स्टूडियो में प्रोग्राम जी शख़्सियत में तशरीफ़ खणी आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा लख थोरा ऐं कचहरियूं तव्हां सां थींदियूं रहंदियूं। जी नाज़रीन, प्रोग्राम जे शख़्सियत जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुची रहियो आहे। इजाज़त ॾींदा ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान GM कांदड़े खे अल्लाह निगहबान, अल्लाह भाई। Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle.